अस्सलामुअलैकुम यूट्यूब जा साथियों, में तव्हां ख़ुशबाश हूंदो साथियों। अॼु जेको आहे सो हिकिड़ो ई किताबु आहे, पर हिकिड़ो किताबु लखनि जे मट आहे। हर किताबु पंहिंजी हैसियत, पंहिंजो क़दु, पंहिंजो मयार रखे थो। ईअं कोन्हे त हीउ भलो आहे, हू ढिलो आहे, हीअं हूअं, पर न, हर कंहिं में मवाद, पंहिंजो पंहिंजो अंदाज़, पंहिंजी शइ हूंदी आहे। सिंध जी जेका क़दीम आसार आहिनि, सिंध जी जेका तारीख़ आहे, सॼी सिंध भरी पई आहे, जिते मुक़बरा, मकान, ठुल, क़िला, कोट, के वतन दोस्त माण्हू, के क़ौम लाइ वतन लाइ विढ़ंदड़ माण्हू, उन जा मुक़बरा, सॼी सिंध भरी पई आहे। मुंहिंजो तालुक ज़िले कमर शहदारकोट सां आहे, तालुके नसीराबाद, नसीराबाद शहर सां आहे। मां जेका असां रिसर्च कई आहे, ॾिठो आहे त कमर शहदारकोट ज़िले में 252 मुक़बरा, ठुल, इहे शयूं आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, जीअं सॼी सिंध में जेके खोजना थी आहे, त उन्हनि में अहिड़ियूं शयूं अञा अणलभ आहिनि, अञा पोइते आहिनि। त एॾो केॾी वॾी सिंध जी वसी तारीख़ आहे। 5000 साल त मां नथो चवां, पर अञा मथे आहे, जेका असांखे माना डिस्कवर थिए ई कोन थी पई, लभी कोन थी वञे। जेको ओलह वारो पासो सॼो सिंध जो, जेके झाबलू पटी आहिनि, इहे सॼी भरी पई आहे। चा विचोलो आहे, काछो आहे, लाड़ आहे, उतर आहे, सभु पासा जेके आहिनि सो आसारनि सां भरिया पिया आहिनि। तारीख़ रही आहे, हिते हमलावर बि रहिया आहिनि, हुकुमरान बि आया आहिनि, हर माण्हू आयो आहे हिते सिंध में, केरु हुकुमरानी करणु, केरु मुहबतूं वंडणु, केरु ज़ुल्म बरबरियत करणु, त केरु कीअं आयो आहे, उहा सॼी तारीख़ भरी पई आहे। असांजे साईं हाकिम अली शाह कुझु महिनत कई आहे। साईं सैयद हाकिम अली शाह सिंध जो वॾो नालो। अगरि कंहिंखे चवंदुमि त वाह हीउ सुञाणियो, त असांजा माण्हू माना चवंदा यासीं, घणा न बि सुञाणियो, वाह मता न बि सुञाणियो, पर जॾहिं मां नालो खणंदुमि उस्ताद बुखारी जो, चवंदा हा उस्ताद बुखारी जो भाउ आहे। उस्ताद बुखारी जी पंहिंजी हैसियत, पंहिंजो किरदारु, पंहिंजो क़दु, पंहिंजो अंदाज़। ऐं साईं हाकिम अली शाह आर्कियालॉजिस्ट, बहितरीनु माण्हू। मां हिनखे लाड़काने में साम्हूं ॿुधो, पर यकीन कयो, हलंदड़ फिरंदड़ माना असां इंसाइक्लोपीडिया आहे, हर हिकु पासे जी ॼाण, हिते हीअ शइ, हिते हीअ शइ, हिते हीअ शइ, अहिड़ी माना हुनजो अंदाज़ आहे। बसि घणो ॻाल्हायां थो पियो, हाणे अचो त किताब जो तारीफ़ करणु अॻ में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त वॾा वण तव्हांजा लख लाइक, न त तव्हां राज़ जा राणा आहियो, को मसइलो कोन्हे। हीअ जेको आहे सिंध जे क़दीम आसारनि जी डायरेक्टरी, भाङो पहिरियों। साथियो, किताब मार्केट में पियो आहे, सिंध जे बाख़्तियार इदारे हिनखे शाया कयो आहे, मार्केट में पियो आहे। 2017-8 में छपियो, ऐं ॿियो वरी 2017 में, पर हीअ अञा मार्केट में पियो आहे। 500 रुपया हिन जी क़ीमत आहे, पर 250 रुपये में मिले थो पियो, मिलियो आहे। मां बि हाणे वरितो। तो हीअ किताबु जेको आहे सो मार्केट में पियो आहे। इदारे खे कॉल करे घुराए सघो था, जेको आहे हीअ नंबर आहिनि, सो तव्हां वठी सघो था। नाशिर जेको आहे साईं अब्दुल गफ़ूर मेमण जेको आहे, चए थो त सिंध हिकु क़दीम खितो आहे, जंहिंजी तहज़ीब एतिरी पुराणी आहे जेतिरो हीउ खितो पाण पुराणो आहे। सिंध बुनियाद तो ज़रई इलाइक़ो रहियो, तोड़े जो साइंसी बुनियाद ते आपाश निज़ाम अंग्रेज़ मुतारिफ़ करायो, पर उन खां अॻु सिंधू नदी सिंध खे सिराब कंदी रही, उन जा पाणी मां पोख थींदी रही। सिंधू नदी ज़रिए ॾींहीं तोड़े परॾेही वापारु हलणु लॻो। सिंधू जी अहिड़ी कार सबबु हितां जो इंसानु सिंधू किनारे वसंदड़ वसंदियूं ठाहिणु लॻो। सिंधू ऐं वक़्त जे वक़्तु ख़बर न अहिड़ियूं केतिरियूं वसंदियूं मिसारे छॾियूं, जेके सिंधूअ जे कंध ते इंसानी आबाद कयूं। सिंधू जा वहिकरा बदिलबा रहिया, त वसंदियूं बि फिटंदियूं आबाद थींदियूं रहियूं। इहो हक़ीक़त आहे, जंहिंमें को बि वधा या कूड़ न आहे। अॼु ही फिटल वसंदियूं असांजा क़दीम आसार आहिनि, जिन खे क़ौमी वरिसे तो संभालण जी ज़रूरत आहे। मुंहिंजो दड़ो खोटड़े खां पोइ साम्हूं आयो ताज़ो महरगढ़ ॿिन्ही पुराणे सिंधू तहज़ीब जो अञाण आहे, पर मुमकिन आहे अञा के बि अहिड़ियूं वसंदियूं हुजनि जेके असांजे इंज़न खां ओझल हुजनि, उन्हनि खां ख़बर न हुजे। साथियो, तव्हांखे ॿ अखर साईं गफ़ूर मेमण जा ॿुधाया। हीअ जेको इंसाफ़ आहे, सिंध जे क़दीम आसार जे पहिरें वॾे घणे कमु कंदड़ क़दीम आसार जे माहिर नैनी गोपाल मेजमदार जे नाव, जंहिंखे सिंध में कमु कंदो आहे, काछे में मारियो वियो हो। सिंध जा क़दीम वहाग आहे साईं जन जो। सिंध जा क़दीम आसार कहिड़ी बि सूरत में वथनि, दड़नि, इमारतनि, भाणनि या पडनि में हुजनि, जंहिं मुल्क जा वास्तु रखंदा, तंहिंजा जिनसी दस्तावेज़, जिन मां उन मुल्क जे खिते अक्सर सियासी, समाजी, इक़्तिसादी, मादी, हिनरी, मौसमी, आबादियाती, निबातियाती, हैवानियाती, फ़नी या फ़िक्री ॼाण खां अलावा उन जे ख़ारिजी तालुकात ते बि रोशनी पवे थी। चवंदा आहिनि त आसारनि खां सवाइ मुल्क ईअं
ऐं जीअं यादगिरी धारा को शख़्स यादगिरी धार उन को शख़्स असांजो क़िस्म आहे हिकिड़ा जिन खे खणी या चोरे सघंदी आहे, ॿिया लिटल माना लटल हुजनि। हीअ जेको आहे साईं हाकिम अली शाह बुखारी मोहम्मद उस्मान मेमण जेके आहिनि सो लिखियो आहे। साथियो मां हाणे एतिरो थोरा खसण पढ़ी बि कोन सघां। हीअ जेको आहे सो कमु आहे जंहिंजे बारे में अलफ़ खटी ये ताईं हिन में जेके जेके दड़ा आहिनि उहे मुक़बरा आहिनि, उन्हनि जो ई तफ़सील आहे। अगरि मां हिन खे पढ़णु वेहंदुसि त वीडियो वरी अधु कलाक मुने जी पजंदी, तंहिं करे हल्को हल्को तारीफ़ मथो मथो तव्हांखे ॾेखारींदो वञा। ॾिसो न हीअ ते सां जेके बि आहिनि, हीअ ॿिए सां ते सां थे सां थड़ो या हेठि ठे ठूठ सां ठारो ठक ठटो ठरे ॿाणी माग ठुल ठुल धंग ठुल ठब चांडियो ठुल धामराओ ठुल गाजी खुआव ठुल लकी गुलाम शाह ठुल मीर कण ठेड़ी बहादुर शाह ठली। सर हे उन सां सॼो असां बि जॾहिं घुमणु वियासीं त असांजे वेझो वेझो 20-30 किलोमीटरनि ते आसार जेके असां खां ओझल असां किताब पढ़ी हुते पढ़तासीं। हीअ जेके सो साईं हिन खे अल्फ़ाबेटिकल जीअं चऊं अलफ़ कठी ये ताईं उनखे जेको आहे विरहायो आहे। उन में पढ़ण सां ॻोल्हण सां सवलाई थींदी। राॿाड़ी जो दड़ो राज मुल्क जो कब्रिस्तान राज लेखी जो मुक़बरो राजू देरो। साथियो हीअ तारीख़ी कमु आहे, तारीख़ी कमु आहे। तारीख़ में असांखे सम्झणु, सिंध जी तारीख़ खे ॻोल्हणु, उन में छा छा थींदो। दिलचस्पी रखो था आसार क़दीम सिंध जी हिस्ट्री तारीख़ सां त यकीन ही किताबु तव्हांजो आहे। न त परे थियो भला छॾियो हिननि खे स्किप कयो, कंहिं संगत जे ज़ोर ते वीडियो न ॾिसो या कंहिंखे ईअं हिमत आयो न। जेकर वणे था तारीख़ जा शागिर्द आहियो, तारीख़ खे पढ़ो था या तारीख़ खे सिंध जी तारीख़ सां दिलचस्पी आहे त हीअ तव्हां असांजे लाइ तारीख़ी कमु करे विया आहिनि साईं हाकिम अली शाह बुखारी। सर हीअ जेको तव्हां ॼाणो मां ॾींदो थो अचां, पेश कंदो थो अचां। जेकर पढ़ी सघो ॾिसी सघो त वीडियो खे स्टॉप करे ॾिसी सघो था, स्किप करे आहिस्ते आहिस्ते या पोइते करे इन खे ॾिसी सघो था। हीअ जेको आहे सो सिंध जे क़दीम आसार जेके असांजे साथियुनि ॻोल्हे, हिन में इहो बि लिखियो अथनि त माना हीअ कॾहिं डिस्कवर थियो, कॾहिं ॻोल्हंदो हुयो। हीअ जेको आहे सो इहे यके ताईं हीअ जीअं ॾिसो न हीअ माग जो नालो, माग जो नालो दड़ो सिंधु तहज़ीब धातु पहाड़ी दौर। हीअ जेको हर हिकु हवाले खां तफ़सीली ज़िक्र थियल आहे। किताबु ॾाढो नायाबु आहे, ज़बरदस्त किताबु आहे। वठणु चाहियो पढ़णु चाहियो त तव्हांजे साम्हूं आहे। न त राति जा लाड़ा आहियो, नथा पढ़णु चाहियो त को मसइलो ई कोन्हे को। बाक़ी हीअ आहे हिकु तारीख़ी दस्तावेज़। वेंदे वेंदे वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा वॾा लख लाइक।